फ़अऊज़ु बिल्लाहिस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तकू फितनतन ला तुसीबन्नल्लज़ीना ज़लमू मिनकुम ख़ास्सह वअलमू अन्नल्लाह शदीदुल इक़ाब। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हांजे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां क़ुरान मजीद जी 8 नंबर सूरत सूरह अल अनफ़ाल ऐं उन जी आयत नंबर 5 तिलावत कई वई। अल्लाह ताला इन ई आयत में असां सभिनी मुसलमाननि खे हिकु ख़ासि हुक्म ॾिनो आहे। फरमायाई वत्तकू फितनतन, तव्हां उन फितने खां बची वञो, ला तुसीबन्नल्लज़ीना ज़लमू मिनकुम ख़ास्सह, जेको तव्हां मां सिर्फ़ ख़ासि ज़ालिमनि खे कोन पहुचंदो, बल्कि उहो फितनो आम हूंदो ऐं आम माण्हू बिन फितने जे गिरफ़्त में अची वेंदा। वअलमू, यादि रखो, अन्नल्लाह शदीदुल इक़ाब, त अल्लाह ताला सख़्त सज़ा ॾियण वारो आहे। हिते रब्बुल आलमीन असांखे हुक्म ॾिनो आहे त असां पंहिंजो पाण खे मुसलमान चवराइण वारा, असां पंहिंजो पाण खे फितननि खां बचाइण जी कोशिश करियूं। ही दौर बिना शक ऐं शुबे फितननि जो दौर आहे। हर ॾींहुं नवां नवां फितना पैदा थी रहिया आहिनि। अरबी ज़बान में फितनतुन लफ़्ज़ जी माना आहे सोन ऐं चांदी खे गरम करण, जो उन जी जांच कई वञे, सोन में जेका मिलावट आहे, जेका खोट आहे, चांदी में जेका मिलावट आहे, उनखे अलॻि कयो वञे। माना चांदी ऐं सोन जे अंदरि जेका मिलावट आहे, उन मिलावट खे असल खां अलॻि कयो वञे। त जॾहिं इंसान ते फितना ईंदा आहिनि त फितना हिकु आज़माइश आहिनि ऐं आज़माइश जे करे अल्लाह जी इबादत करण वारा, रब जी इताअत करण वारा, प्यारे पैगंबर जी इताअत करण वारा, उहे हिकु तरफ़ थी वेंदा आहिनि, सुञाणजी पवंदा आहिनि। ऐं अल्लाह जी नाफ़रमानी करण वारा, अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी करण वारा, उहे बि सुञाणजी पवंदा आहिनि ऐं अलॻि थी वेंदा आहिनि। त फितने जी बुनियादी माना आहे आज़माइश। उन आज़माइश जे ज़रिए रब्बुल आलमीन पंहिंजे हक़ीक़ी बाननि खे अलॻि कंदो आहे ऐं जेके रब जा नाफ़रमान आहिनि तिन खे बि अल्लाह ताला अलॻि कंदो आहे। इहे फितना अल्लाह जे प्यारे पैगंबर असांखे 1400 साल अॻु में ख़बरदार करे छॾियो त फितना ईंदा ऐं लगातार ईंदा। उन्हनि फितननि जे अंदरि पंहिंजे ईमान खे बचाइण, पंहिंजे दीन खे बचाइण का सवली ॻाल्हि न हूंदी जेसि ताईं अल्लाह जी मदद न थिए। पाण सुगरा फरमाइनि था उहे फितना जॾहिं ईंदा उन खां अॻु में तव्हां नेक अमलनि में तकड़ करियो। बादिरू बिल आमाल, नेक अमलनि में तकड़ करियो।
छाजे करे जेकॾहिं तव्हां तकड़ न कई, मौत त यकीनी अचणो आहे। ईअं न थिए जो तव्हांखे मौत अची वञे ऐं तव्हां पुछड़नि अमलनि ते क़ाइम हुजो। हिकु त इहा सूरत आहे। ॿी सूरत तव्हां ज़िंदा हुजो पर फितना तव्हांखे एतिरो मुतासिर कनि, फितननि जो तव्हां ते एतिरो असर थिए जो तव्हां नेक अमल करण जे लाइक़ ई न रहो। अल्लाह जे नबी मिसाल ॾेई सम्झायो, बादिरू बिल आमाल फितनन कक़ितइल लैलिल मुज़लिम। पाण फरमाईंदा फितननि जे अचण खां अॻु में नेक अमलनि में तकड़ करियो। उहे फितना कीअं ईंदा? अल्लाह जे नबी फरमायो जी राति जी ऊंदा हुजे, जॾहिं ऊंदा हूंदी आहे, कंहिं बि क़िस्म जी रोशनी न हुजे। पाण सभु ॼाणूं था त रस्तो ॻोल्हणु मुश्किल थी पवंदो आहे। सिधो रस्तो तलाश करणु, सही रस्तो तलाश करणु ॾुखियो थी पवंदो आहे। इम्कान आहे त इंसान खे खॾ में वञी करे, इम्कान आहे त कंहिं जानवर ते पेर ॾेई छॾे या पंहिंजो को नुक़सान करे वेहे। अल्लाह जो नबी असांखे ॿुधाइणु चाहे थो, अहिड़ो दौर ईंदो राति जी ऊंधाई वांगुरु जो इंसान खे का शइ सम्झ में कोन ईंदी। ऐं छा करियां जी ऊंधा में इंसान परेशान हूंदो आहे, इंसान परेशान थी वेंदो, उनखे ख़बर कोन पवंदी त आऊं कीअं अमल करियां। अल्लाह जो नबी चवे थो, उन फितननि जे अचण खां अॻु में तव्हां नेक अमल करियो। ऐं फितननि जो असर छा थींदो? युस्बिहु रजुलु मुमिनन व युमसी काफिरन व युमसी मुमिनन व युस्बिहु काफिरन। अल्लाहु अकबर। अल्लाह ताला महफूज़ रखे। एॾा ख़तरनाक फितना हूंदा जो साल ऐं महीना न, हफ़्ता न, बल्कि पूरो ॾींहुं बि न। पाण सुगुरा फरमाईंदा, सुबुह जो माण्हू मोमिन हूंदो, शाम जो काफ़िर थी वेंदो। शाम जो मोमिन हूंदो, सुबुह जो काफ़िर थी वेंदो। माना चंद कलाकनि जे अंदरि इंसान पंहिंजो ईमान विञाए वेंदो। एॾा ख़तरनाक फितना थींदा। अल्लाह जे नबी फरमायो, उन्हनि फितननि जे अचण खां अॻु में तव्हां नेक अमलनि में तकड़ करियो। ऐं उहे फितना कीअं ईंदा? अल्लाह जे नबी फरमायो, लगातार ईंदा। उन्हनि में वक़फ़ो कोन हूंदो, लगातार ईंदा, को बि उन्हनि में स्पेस कोन हूंदो। पाण फरमाईंदा, तोरज़ल फितनु अलल क़ुलूब कल हसीर। इंसान जी दिलि ते फितननि जो हमिलो थींदो। ऐं पाण सभु ॼाणूं था त जिस्म जो आला तरीन उज़्व इंसान जी दिलि आहे। अल्लाह जे नबी फरमायो, जेकॾहिं दिलि सुधरी वई पूरो इंसान सुधरी वेंदो। दिलि जेकॾहिं ख़राब थी वई पूरो इंसान ख़राब थी वेंदो। ऐं पाण पंहिंजे दिलि मुबारक न इशारो करे चवनि था, अला वहियल क़ल्ब, ख़बरदार इहो उज़्व दिलि आहे। ऐं फितननि जो हमिलो ई दिलि ते थींदो। इंसानी दिलि उनजो पहिरियों शिकार थींदी। ऐं अल्लाह जे नबी फरमायो, उहे दिलि ते कीअं हमिलो कंदा? फितना कल हसीर, जीअं चटाई हूंदी आहे, जीअं तॾी हूंदी आहे तॾो हूंदो आहे। तव्हां हुनखे नोट करियो, अल्लाह जे नबी केॾो अज़ीम मिसाल ॾिनो आहे। तव्हां तॾी जेकॾहिं ॾिठी हूंदी, चटाई ॾिठी हूंदी, त उन में गाह जा जेके से माना तंदा हूंदा आहिनि, उहे सभु मिलियल हूंदा आहिनि। जॾहिं मिलियल हूंदा आहिनि त पोइ चटाई ठहंदी आहे या तॾो ठहंदो आहे। जेकॾहिं अलॻि अलॻि हुजनि त चटाई कोन थींदी। माना उहे फितना मरबूत हूंदा, मिलियल हूंदा, हिक ॿिए सां ॻंढियल हूंदा। जी हिकिड़ो तंद ॿिए सां मिलियल हूंदो आहे, तॾहिं जे अंदरि हिक ॿिए खां धार कोन हूंदा आहिनि।
ये फितना एक बे पुठियां लगातार हूंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां ॾिसो तॾहिं जे अंदरि इहे तंधा सवनि जी तादाद में हूंदा आहिनि, वॾे तादाद में हूंदा आहिनि। माना इन में इशारो आहे त फितना ईंदा, लगातार ईंदा, ॻंढियल हूंदा ऐं वॾे तादाद में हूंदा। सही मुस्लिम जी हदीस ऐं हिकु ॿी हदीस जे अंदरि पाण सगुरा फरमाइनि था, फितननि जो मिसाल ॾींदे पाण फरमाइनि था उहे ईअं हूंदा तमूज का मौजिल बहर, जी समुंड जूं छोलियूं हूंदियूं आहिनि। अल्लाह जे नबी इते बि अज़ीम मिसाल ॾिनो। तव्हां कॾहिं वञी समुंड खे ॾिसो त छोलियूं हिक ॿिए जे पुठियां ईंदियूं आहिनि, लगातार ईंदियूं आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, जेकॾहिं हिकिड़ी छोली अचे थी, उन खां बाद वारी जेका छोली अचे थी, मौज अचे थी, उन खां वॾी हूंदी आहे। माना हिक ॿिए जे पुठियां बि आहिनि ऐं पोयां जेके फितना अचनि पिया से अञा वॾा आहिनि। जेका मौज ईंदी, जेका छोली ईंदी, सा पहिरीं छोली खां वॾी हूंदी, लगातार हिक ॿिए जे पुठियां अचनि थियूं। अल्लाह जे नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे मिसाल ॾेई असांखे सम्झायो त फितना ईंदा, लगातार ईंदा ऐं हिक ॿिए खां वॾा बाद में ईंदा फितना। अहिड़नि फितननि जे दौर में इंसान खे घुर्जे त उन खां अॻु में नेक अमल करण जी कोशिशि करे, मतां ईअं न थिए जो फितना अची वञनि ऐं इंसान नेक अमल करण जे लाइक़ ई न रहे। अॼु असां जॾहिं पंहिंजे मुआशिरे जो जाइज़ो वठूं था, अल्लाह थो बहितर ॼाणे अञा क़यामत में केतिरो टाइम आहे, पर कुझु शयूं असांजे बिल्कुलु साम्हूं आहिनि। सभ खां वॾो फितनू जेके माण्हू चवे उहा शिरक जो फितनो। हर पैगंबर पंहिंजे दौर जे अंदरि सभ खां पहिरियां ई जेकॾहिं कंहिं शइ जो रद्द कयो आहे त उहो शिरक आहे। नूह अलैहिस्सलाम 950 सालनि ताईं सिर्फ़ ऐं सिर्फ़ शिरक जो रद्द कंदो रहियो। अल्लाह जो प्यारो पैगंबर 13 साल मके जे अंदरि पाण सुगुरा शिरक जो रद्द कंदा रहिया। चाहे हूद अलैहिस्सलाम हुजे, नूह अलैहिस्सलाम हुजे, सालेह अलैहिस्सलाम हुजे, इहे सभु पैगंबर शिरक जो रद्द कंदा रहिया। छो त शिरक हिकिड़ो वॾो फितनो आहे जेको तव्हांखे जन्नत खां महरूम करे सघे थो, महरूम करण वारो आहे। शिरक ते तव्हांजो मौत थी वियो, माना जन्नत तव्हां खां वेही हली, तव्हांजो अबदी ठिकाणो जहन्नम आहे। ऐं अॼु ॾिसो तव्हां, ऐं यहूद ऐं नसारा हिंदुनि जी ॻाल्हि कोन थो करियां, उहे त आहिनि ई गुमराह, शिरक में ग़र्क़ आहिनि। पर सभ खां वॾी ॻाल्हि, अल्लाह जे प्यारे पैगंबर जा उम्मती उहे शिरक जे अंदरि ग़र्क़ आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि, वरी पंहिंजे गुनाह जो दिफ़ा कनि था त बाबा मुस्लमान मुशरिक थी सघे ई कोन थो। इहो दलील आहे। कॾहिं कॾहिं असांजा क्लिप ईंदा आहिनि त हेठि तबसरो कंदा आहिनि त मुस्लमान मुशरिक कीअं थींदो। केॾी जहालत आहे, केॾी जहालत आहे। हिकिड़ो सादो मिसाल त आउं सम्झाईंदो हलां। चोरी करण वारो चाहे ईसाई हुजे, यहूदी, हिंदू हुजे, चोर आहे, ऐं मुस्लमान चोरी करे चवंदासूं चोर कोन्हे। इहो दलील केरु क़बूल कंदो? क़त्ल करण वारो कातिल आहे, चाहे हिंदू हुजे, ईसाई हुजे, यहूदी हुजे, चाहे मुस्लमान हुजे। पर जेकॾहिं को चवे त बाबा मुस्लमान क़त्ल करे पोइ बि कातिल कोन्हे, अव्हांजो दलील केरु क़बूल कंदो? त शिरक करण वारो बि मुशरिक आहे, चाहे उहो हिंदू हुजे, ईसाई हुजे, यहूदी हुजे या नाम निहाद मुस्लमान हुजे। शिरक जी माना छा आहे? शिरक जी माना आहे अल्लाह जी ज़ात में, उन जी सिफ़ात में ऐं रब जी इबादत में गैर खे शरीक करण। इहो शिरक आहे। रब जी इबादत में। ऐं पुछणु चाहियां थो, छा दुआ इबादत कोन्हे? अल्लाह जो नबी फरमाए थो दुआ हुवल इबादत, दुआ त ऐन इबादत आहे। क़ुरान में बि दलील मौजूद आहे, उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखां दुआऊं घुरो, तव्हांजी दुआऊं क़बूल कंदुसि। इन्नल लज़ीन यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन।
अॻिते छा फरमायाई, जेके मुंहिंजी इबादत खां तकबुर कनि था। पहिरीं हुकुम ॾिनई त मूंखां दुआऊं घुरो। पोइ अलाह ताला ईअं कोन चयो त जेके मूंखां दुआऊं घुरंदे तकबुर कनि था, बल्कि छा चयाई, जेके मुंहिंजी इबादत खां तकबुर कनि था। हिते मुफ़स्सिरीन नुक़्तो लिखियो आहे त मालूम थियो इन आयत मज़ा त दुआ इबादत आहे। तंहिंजे करे रब चयो जेके मुंहिंजी इबादत खां तकबुर कनि था। पहिरीं हुकुम ॾिनई मूंखां दुआऊं घुरो, बाद में चयाई जेके मुंहिंजी इबादत खां तकबुर कनि था से जल्दी जहन्नम जे अंदरि ज़लील ऐं ख़्वार थी दाख़िल थींदा। हाणे क़ुरान जी आयत दलील आहे, पैगम्बर जी हदीस दलील आहे त दुआ इबादत आहे। ऐं मूंखे ॿुधायो जेको कब्रनि जो पुॼारी आहे उहो कब्र ते वञी साहिब कब्र खां दुआ घुरे थो या कोन थो घुरे? मूंखे पुट ॾे, तंदुरुस्ती ॾे, रिज़्क ॾे, मुसीबतूं दूर कर, माना आहिनि। उनजी इबादत करे रहियो आहे, छो तुन खां दुआ पियो घुरे? के वरी चालाकी कंदा आहिनि, सही दुआ त अल्लाह खां घुरूं पिया, पर उन्हनि जो मुहाबो आहे, तुफ़ैल आहे। अल्लाह जा बाना सॼो क़ुरान तव्हांजे साम्हूं आहे। पढ़ो क़ुरान खे, बिस्मिल्लाह खां वठी वन्नास ताईं पूरे क़ुरान में का हिकिड़ी दुआ आहे जंहिंमें रब असांखे वसीलो, दुआ घुरण महिल वसीलो या तुफ़ैल या मुहाबो सेखारियो हुजे। अंबिया किराम जूं दुआऊं सभु डायरेक्ट आहिनि, मुजाहिदीन जूं दुआऊं सभु डायरेक्ट आहिनि, मोमिनीन जूं दुआऊं सभु डायरेक्ट आहिनि। का हिकिड़ी दुआ कंहिंजी कोन्हे जंहिंमें हुजे त मुंहिंजा रब फलाणे जे मुहाबे, फलाणे जे तुफ़ैल या फलाणे जे वसीले मुंहिंजो ही कमु कर। पूरे क़ुरान में तंहिंजे करे डायरेक्ट अल्लाह खां दुआ घुरणी आहे। ऐं जेकॾहिं को क़ब्र ते वञी साहिब क़ब्र खां दुआ घुरे थो, इहो शिरक आहे। अञा ॿियो दलील आउं पुछां थो, सजदो इबादत आहे या कोन्हे? सजदो इबादत जी इंतहाई कामिल सूरत आहे। जॾहिं इंसान नमाज़ पढ़े थो न, क़याम बि इबादत आहे, हथ ॿधी अल्लाह जे साम्हूं बीहे थो, रुकू बि इबादत आहे, रब जे साम्हूं झुके थो। पर जॾहिं सजदे में वञे थो, इहो सजदो न्याज़मंदी, आजिज़ी, इनकसारी जी आख़िरी हद आहे। इन खां मथे हद आई कोन। हाणे इहो सजदो सिवाइ अल्लाह जे कंहिंजे लाइ जाइज़ कोन्हे। पर तव्हां हलिया वञो का बि दरगाह पाकिस्तान जी, तव्हांखे माण्हू क़ब्रनि ते सजदो कंदे नज़र ईंदा, बल्कि जियरा पीर तिन खे सजदो कंदे तव्हांखे नज़र ईंदा। हीअ इबादत कोन्हे, शिरक तव्हां कोन कयो। कुर्बानी करणु इबादत आहे, नज़रो न्याज़ करणु इबादत आहे। क़ुरान में अल्लाह हुकुम ॾिनो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां कुर्बानी के गैर जे लाइ करियो था, के गैर जे लाइ नज़रो न्याज़ करियो था, माना तव्हां उनजी इबादत करे रहिया आहियो। ऐं इहो चवणु त बाबा मुस्लमान शिरक न कंदो, जहालत आहे। ऐं दलील ॿुधायां, क़ुरान करीम में अल्लाह ताला छा थो फरमाए, सूरह यूसुफ जो आख़िरी रुकू, वमा युमिनु अक्सरुहुम बिल्लाहि इल्ला वहुम मुशरिकून। फरमाई घणा अहिड़ा माण्हू आहिनि जेके अल्लाह ते ईमान आणीनि था पर पोइ बि मुशरिक आहिनि। वमा युमिनु अक्सरुहुम बिल्लाहि, इन्हनि मां घणा अहिड़ा आहिनि जेके अल्लाह ते ईमान आणीनि था पर पोइ बि मुशरिक आहिनि। ही क़ुरान जी आयत आहे। ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमान मुबारक आहे। पाण फरमाईंदा, ला तक़ूमु साअतु, जामे तिरमिज़ी जी हदीस, हत्ता तलहक क़बाइलु मिन उम्मती बिल मुशरिकीन। क़यामत तेसि ताईं क़ाइम न थींदी जेसि ताईं मुंहिंजी उम्मत मां के कबीला वञी मुशरिकनि सां मिलंदा। अञा दलील खपे? ही उम्मत जा माण्हू मुशरिक थी न पिया। पाण सुगरा फरमाइनि था, मुंहिंजी उम्मत जा के कबीला वञी मुशरिकनि सां मिलंदा। हिकिड़ो इहो दलील। अञा ॿियो दलील, सही बुखारी ऐं सही मुस्लिम जी हदीस। सहाबा पुछो, अल्लाह जा रसूल, क़यामत जे ॾींहुं तव्हां शफ़ाअत कंदा? असांजो ईमान आहे। अल्लाह जो प्यारो पैगंबर पंहिंजी उम्मत जे गुनाहगारनि जे लाइ शफ़ाअत कंदा, जेके गुनाहगार आहिनि। पर हिकिड़ो गुनाहगार न, शिरक करण वारे जे लाइ शफ़ाअत कोन कंदा। सहाबा अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल, तव्हांजी शफ़ाअत क़यामत ते ॾींहुं कंहिंखे नसीब थींदी?
पाण फरमाइनि था फहिय नाइलतुम मिनकुम, इहा शफ़ात मिलंदी अवां मां उन्हनि माण्हुनि खे ममात ला युशरिकु बिल्लाहि शैआ, जेको इन हाल में मरी वियो जो अल्लाह सां कंहिं बि शइ खे शरीक न कया। हाणे को दलील इन खां मथे वधीक दलील खपे? अल्लाह जे नबी ईअं चयो त मुंहिंजी शफ़ात समूरी उम्मत जे लाइ आहे? न, पाण फरमाइनि था अवां मां यानी मुंहिंजी उम्मत मां जेको बिना शिरक करण जे गुज़ारे वियो, इहो दलील आहे त इन उम्मत में शिरक कंदा ऐं अल्लाह जो नबी उन्हनि जी शफ़ात कोन कंदो। ही वाज़े दलील आहे। हिकिड़ो माण्हू क़ब्र खे सजदो करे पियो ऐं तव्हां चओ था त शिरक कोन्हे। ख़ुदा मूंखे ॿुधाए शिरक चइबो छा खे आहे? शिरक ते के सिंग थींदा आहिनि जो तव्हांखे ॾेखारियो। त वॾो फितनो आहे जो हिन दौर जे अंदरि तव्हां ॾिसो सभ खां वध में वधि जेकॾहिं तव्हांखे क़ब्र परस्ती नज़र ईंदी, अफ़सोस सां चवणो पवे थो त हिन दौर जे मुसलमाननि जे अंदरि हिंदू बुतनि जा पुजारी आहिनि, यहूदी उन्हनि में बि क़ब्र परस्ती कोन्हे, ईसाई सैयदना ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पुटु मञनि था, अक़ीदे तसलीस जा क़ाइल आहिनि, पर तव्हांखे क़ब्र परस्ती अमेरिका यूरोप में किथे कोन मिलंदी। उते के मुक़बरा आहिनि के सियासी लीडर जा, के फ्रीडम फाइटर जा, तव्हांखे अहिड़ा मुक़बरा मिलंदा, पर उन्हनि मुक़बरनि सां तक़दुस जो पहलू लाॻापियल कोन्हे। उहे आम दुनियावी इंसान हुआ, असां वटि जेके दरगाह आहिनि तिन सां तक़दुस जो पहलू लॻल आहे। इहो औलाद ॾींदा, बीमारियूं दूर कंदा, मुसीबतूं दूर कंदा, रोज़गार में बरकत कंदा, इन जे करे इहे दरगाहूं आबाद आहिनि। हीउ वॾो फितनो आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो हिन दौर जे अंदरि हिकिड़ो ॿियो फितनो मुसलमाननि जे अंदरि ख़ुसूसन जेके चइजे त सुन्नत मज़ा अक्सर मुसलमान हथ कढी चुका आहिनि ऐं बिदअतनि में गर्क थी चुका आहिनि। सुन्नत माना अल्लाह जे नबी जो अमल, कौल या प्यारे पैगम्बर जे साम्हूं का ॻाल्हि कई वञे, को अमल कयो वञे, पाण ख़ामोश रहनि, उहा शइ बि सुन्नत आहे। तव्हांखे तमामु थोरा माण्हू मिलंदा जेके अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी सुन्नत ते अमल कंदड़ हुजनि। हालांकि पाण फरमाए विया मन रग़ैबन सुन्नती फलैस मिन्नी, जेको माण्हू मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं मोड़े थो, नफ़रत करे थो, उनजो मूंसां को तालुक न आहे। सोचियो सुन्नत बि कंहिंजी आहे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं पैगम्बर खे अल्लाह मोकिलियो असांजे लाइ रहनुमा बनाए, उन पैगम्बर जो हर अमल कौल असांजे लाइ हुज्जत आहे, दलील आहे। ऐं जेकॾहिं को माण्हू प्यारे पैगम्बर जे अमल खां कौल खां नफ़रत करे, उहो मुसलमान थी सघे थो। नारा त हणे त अल्लाह जे नबी सां इश्क करियां थो, आशिक़ रसूल आहियां, पर साॻे पैगम्बर जो फरमान मिले त ठठोलियूं करे, हमला करे, अमल करण त परे जी ॻाल्हि आहे, उन ते एतिराज़ात करे, के मुहिब जो कमु थी सघे थो, के मोमिन जो कमु थी सघे थो। तव्हां ॾिसो केतिरियूं सुन्नतूं आहिनि, अमल कयो वञे थो, लेकिन माण्हू तव्हां ते आङुरियूं खणनि था, एतिराज़ कनि था, ठठोलियूं कनि था, चथरूं कनि था। ऐं दलील ॾींदो वञा रफ़उल यदैन अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी सुन्नत आहे, अज़ीम सुन्नत जी इमाम हाकिम लिखियो आहे, मुस्तदरक हाकिम जे अंदरि वॾो अज़ीम मुहद्दिस थी गुज़रियो आहे त मूंखे अहिड़ी का बि सुन्नत मालूम न आहे रफ़उल यदैन खां सवाइ, रफ़उल यदैन खां सवाइ मूंखे का बि अहिड़ी सुन्नत मालूम न आहे जंहिं ते 4 ख़लीफ़ा अशरे मुबशरा साहबा, माना जिन खे जन्नत जी बिशारत दुनिया में अल्लाह जे नबी ॾिनी, उहे ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि में पखड़ियल फैलियल सहाबा अमल कंदड़ हुजनि सवाइ रफ़उल यदैन जे। हिकिड़े अज़ीम मुहद्दिस जी शाहिदी आहे, 4 ख़लीफ़ा, 10 अशरे मुबशरा साहबा ऐं वॾे तादाद जे अंदरि सहाबा जेके पूरी दुनिया में पखड़ियल हुआ, जंहिं सुन्नत ते अमल कंदड़ हुआ, उहा सुन्नत आहे रफ़उल यदैन। पर तव्हां ॾिठो हूंदो अहिड़ा मुसलमान आहिनि, तव्हांखे चवंदा बाबा बैतुल्लाह खे बूंडा पियो ॾे, मखियूं पियो उॾाए, घोड़े जे पुछ वांगुरु पंहिंजा हथ पियो खणे। अल्लाह जा बाना तूं हमलो केते पियो करी, तूं असां ते हमलो कोन थो करी, तूं पंहिंजो ईमान विञाई पियो,
तू हमलो करी पियो प्यारे पैगंबर जे तरीक़े ते। अल्लाह जे रसूल ही अल्लाह जे घर में बीठो आहियां, मिंबर ते बीठो आहियां। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन धरती ते हिकु नमाज बग़ैर रफ़ुल यदैन जे नाहे पढ़ी। मूंखे त एतिरो एतमाद आहे, मुनाज़रो छा जो, मुनाज़रो चालाकी आहे। को मुबाहिलो करियां तयार आहे, मुबाहिलो जेकॾहिं करे त अल्लाह जे नबी हिन धरती ते हिकु नमाज बग़ैर रफ़ुल यदैन जे नाहे पढ़ी। असांजी जमात जो अज़ीम ख़तीब मौलाना सिब्तिन शाह नकवी हफ़िज़हुल्लाह क़ुरान करीम हथ में खणंदो आहे, हथ में क़ुरान करीम खणी चवंदो आहे क़ुरान मुंहिंजे हथ में आहे त मुहम्मद रसूलुल्लाह साहब हिकु नमाज बग़ैर रफ़ुल यदैन जे नाहे पढ़ी। इहा जुरत मुख़ालिफ़ मौलवी कंदो जुरत मरी पवंदो, ॾकाणी वठी वेंदुसि, कॾहिं जुरत न कंदो। ये लफ़्ज़ उहे माण्हू चई सघनि था जिन खे 100% यकीन आहे त मुहम्मद रसूलुल्लाह साहब हिकु नमाज बग़ैर रफ़ुल यदैन जे नाहे पढ़ी। उन तां ठठोरी आमीन केर वॾे सॾ चए, हालांकि सुन्नत आहे के ॿी मस्जिद में नमाज ख़त्म थींदी घूरे तव्हांखे निहारींदा, कावड़ मां निहारींदा, आईंदा न चइजां, चवणी अथई असांजी मस्जिद में न अचिजां। केतिरनि माण्हुनि खे जुमला ॿुधणा पिया आहिनि, ऐं गवाह आहियां केतिरनि माण्हुनि खे। छा अल्लाह जे रसूल खां आमीन बिल जहर साबित न आहे, बल्कि आमीन बिल सिर साबित कोन्हे। अल्लाह जे नबी खां आमीन बिल जहर साबित आहे। हत्ता के इमाम अता बिन अबी रबा चवे थो 200 साहब सां गॾु मूं बैतुल्लाह में नमाज पढ़ी, जॾहिं आमीन चई वई त पूरो बैतुल्लाह आमीन सां गूंजी वियो। अॼु ताईं गूंजे पियो न, वियायो उम्रे हज ते गूंजे पियो न, मस्जिद नबी अॼु ताईं गूंजे पई आहे न। लेकिन उन ते एतराज़, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी सुन्नत आहे नमाज़ जनाज़ा जे अंदर सूरह फातिहा पढ़ी वञे। अब्दुल्लाह बिन अब्बास नमाज़ जनाज़ा पढ़ाए थो, सूरह फातिहा जहरन पढ़े थो, बाद में चवे थो अल्लाह जे नबी जी सुन्नत आहे। जॾहिं सहाबी चवे त ही कम अल्लाह जे नबी जी सुन्नत आहे त कंहिंजी सुन्नत थींदी? मुहम्मद रसूलुल्लाह साहब। माना मोमिनो ख़त्म थी वियो न, मोमिन जे लाइ हाणे बहस जी गुंजाइश ई कोन्हे। जॾहिं सहाबी चवे त ही कम सुन्नत आहे, लेकिन अॼु ताईं मुक़ाबला थियनि पिया, हमला थियनि पिया, एतराज़ थियनि पिया त सूरह फातिहा छो था पढ़ो? उल्टा चोर कोतवाल को ढांटे, अव्हां वटि कहिड़ो दलील आहे सूरह फातिहा न पढ़े? आहे को दलील के सहाबी सूरह फातिहा न पढ़ी हुजे ऐं चयो हुजेसि त ही सुन्नत आहे? इहे लफ़्ज़ तव्हांखे हदीस में मिलंदा? जनाज़े निमाज़ में के सहाबी सूरह फातिहा न पढ़ी हुजे ऐं चयो हुजेसि त बाबा ही सुन्नत आहे, इहे लफ़्ज़ ॾेखारे सघो था? उनजे मुक़ाबले में असीं लफ़्ज़ ॾेखारे सघूं था। सहाबी अब्दुल्लाह बिन अब्बास अलहम्द शरीफ़ पढ़े चवे थो इन्हा सुन्नतुन, या सुन्नत आहे। मामलो ख़त्म। लेकिन अॼु ताईं बहस थींदा अचनि। पोइ छाजी मोहबत अल्लाह जे रसूल सां? पंहिंजे इमाम जे करे, पंहिंजी फ़िक़ह जे करे तव्हां प्यारे पैगंबर जे फ़रामीन खे छॾियो। मूंखे ॿुधायो तव्हां अल्लाह जे नबी ते सही माना में ईमान आंदो? जॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह जो फरमान अची वञे, सॼी दुनिया हिकु तरफ़ थी वञे, अल्लाह जो कसम हुनजी कौल जी का अहमियत कोन्हे। छो त वही कंहिं ते नाज़िल थी आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सां। न अबू बकर सिद्दीक़ ते, न उस्मान बिन अफ़ान ते, न उमर बिन ख़त्ताब ते, न अली बिन अबी तालिब ते, न के ॿिए सहाबी ते वही नाज़िल थी आहे। वही जेकॾहिं नाज़िल थी आहे त मुहम्मद रसूलुल्लाह सां। ऐं क़ुरान में अल्लाह छा फरमायो? जॾहिं मोमिननि खे सॾियो वञे थो अल्लाह ॾांहुं, अल्लाह जे रसूल ॾांहुं, छा चवंदा आहिनि? समिअना व अताना। ऐं रब असांजा, असां ॿुधो ऐं असां मञियो, असां ॿुधो ऐं असां इताअत कई। मोमिन सिर्फ़ एतिरी ॻाल्हि कंदो आहे। जॾहिं हदीस अची वई त अल्लाह जे रसूल जी सुन्नत आहे, मुआमिलो ख़त्म थी वियो। लेकिन तकलीद एॾो ख़तरनाक मर्ज़ आहे, माण्हू प्यारे पैगंबर जी सुन्नत खे छॾे ॾींदो आहे, पर पंहिंजे इमाम जे कौल खे कोन छॾींदो आहे। अल्लाह जे रसूल फरमाए हिकिड़ो दौर अहिड़ो ईंदो, पाण फरमाईंदा, सही मुस्लिम जी रिवायत आहे, जॾहिं इस्लाम अजनबी थी वेंदो। इस्लाम जॾहिं आयो अजनबी हो, ओपरो हो, माण्हू इस्लाम क़बूल करण लाइ तयारु कोन हुआ।
पाण फरमाईंदा हिकिड़ो दौर वरी ईंदो इस्लाम अजनबी थी वेंदो। अॼु मुस्लमान 1.5 अरब खां ज्यादा आहिनि, पर तव्हां ॾिसो अजनबी आहे। केतिरियूं सुन्नतूं आहिनि, तव्हीं अमल करियो, माण्हू एतिराज़ कंदा। अल्लाह जे रसूल फरमायो मगरिब जी नमाज़ खां अॻु में 2 रकात नमाज़ पढ़ो। अॻिते फरमाईंदा जेको घुरे, माना फर्ज़ कोन्हे, सुन्नत मुअक्कदा कोन्हे, लेकिन मुस्तहब आहे, जेको चाहे पढ़े। हत्ता कि सहाबी चवे थो अल्लाह जे प्यारे पैगंबर जे ज़माने में सहाबा एॾे वॾे तादाद में ये 2 रकातूं पढ़ंदा हुआ जो जेकॾहिं ॿाहिरियों माण्हू ईंदो हो उहो सम्झंदो त शायदि फर्ज़ जमात थी चुकी आहे, बाद वारियूं सुन्नतूं पढ़नि पिया, बाद वारियूं सुन्नतूं। एतिरे वॾे तादाद में सहाबा पढ़ंदा हुआ, हत्ता कि बिन हिब्बान जी हदीस आहे अल्लाह जे नबी में 2 रकातूं पढ़ी वञनि। मञूं था फर्ज़ कोन्हे, मञूं था सुन्नत मुअक्कदा कोन्हे, पर मुस्तहब त आहिनि न। ऐं होॾां असांजा मुस्लमान ॿाहिरि उहे रकातूं पढ़नि था जेके अल्लाह जे नबी खां साबित ई कोन्हे। छो? तहक़ीक़ जा दरवाज़ा बंदि कया विया। असां वटि इशा नमाज़ फर्ज़, उन खां अॻु में असांजा दोस्त 4 रकातूं सुन्नत पढ़ंदा आहिनि। इशा नमाज़ खां अॻु में 4 रकातूं सुन्नत। छा अल्लाह जे नबी कॾहिं इहे पढ़ियूं आहिनि? कंहिंमें जुरत आहे हिकिड़ी हदीस मूंखे पेश करे ॾेखारे त प्यारे पैगंबर इशा नमाज़ फर्ज़ खां अॻु में 4 सुन्नतूं पढ़ियूं हुजनि? किथे बि साबित न आहे। जेका शइ साबित न आहे उन ते रोज़ अमल, ऐं जेका शइ साबित आहे उन ते एतिराज़। चाहे मुस्लमान जी रवश हूंदी आहे, मुस्लमान जो तरीक़ो हूंदो आहे। अॼु उहो दौर आहे जो अल्लाह जे नबी फरमायो त इस्लाम अजनबी थी वेंदो। तव्हीं ॾाढ़ी रखो, ठठोलियो, हालांकि अल्लाह जे नबी जो हुकुम आहे आफुल लिहा, ॾाढ़ी खे छॾे ॾियो। प्यारे पैगंबर खां कंहिं बि सही हदीस में ॾाढ़ी नऊज़ बिल्लाह कूड़ण त परे जी ॻाल्हि आहे, कटण जो सबूत न आहे। मुंहिंजो कर्ज़ आहे जेकॾहिं को मौलवी साबित करे ॾेखारे, मुंहिंजो कर्ज़ आहे त अल्लाह जे प्यारे पैगंबर खां ॾाढ़ी कटण कंहिं बि सही हदीस मां साबित करे ॾेखारे। हाँ, बाज़ सहाबा खां दलील मिले थो, लेकिन हुज्जत केर आहे? मुहम्मद रसूलुल्लाह। फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फ़रुद्दूहु इलल्लाहि व रसूल। के मुआमिले में इख्तिलाफ थी पवे, मोटायो अल्लाह ॾांहुं, मोटायो अल्लाह जे रसूल ॾांहुं। पैगंबर जे अमल ऐं फरमान जे मुक़ाबले में कंहिंजो अमल ऐं फरमान कोन हलंदो, किथे सबूत न आहे। लेकिन मस्करियूं, अल्लाह जे नबी फरमायो मा अस्फल मिनल काबैन मिनल इज़ार फ़हुव फ़िन्नार। जेको कपिड़ो, जेका सलवार, जेका इज़ार भेॾिन खां हेठि आहे सा बाहि जे अंदरि आहे। बुखारी, मुस्लिम, केतिरा हदीसनि जा किताब। पर हिते आम माण्हू त परे रहिया, मौलवियुनि जूं सलवारूं घिटियूं साफ़ कंदियूं वञनि, ॿुहारो ॾींदा वञनि, आलिम चौराइण वारा। छा अल्लाह जे नबी खां दलील आहे त सलवार खे हेठि रखे मर्द? असांजी क़ौम जी ॾिसो अजीब आदतूं। पैगंबर हुकुम ॾिनो त औरतूं सलवार हेठि रखनि, मर्द सलवार भेॾी खां मथे रखनि। असांजी क़ौम छा कयो? औरतनि सलवारूं मथे करे छॾियूं, मर्दनि सलवारूं हेठि करे छॾियूं। नबी जी नाफ़रमानी जी हद त ॾिसो न। औरतुनि जूं सलवारूं मथे, मर्दनि जूं सलवारूं हेठि। साईं, मथे उहो रखे जंहिंजी दिलि में तकबर हुजे। असांजी दिलि में तकबर थोरी आहे। अल्लाहु अकबर। सैयद मौदूदी साहब जमात इस्लामी जो तालुक़ हो, पर हिकु दफ़े ॾाढो सुठो जवाबु ॾिनई। के माण्हू चयो साईं आउं सलवार हेठि रखंदो आहियां, छो दिलि में तकबर कोन्हे? मौलाना जवाबु ॾिनो इहो ई त तकबर आहे जो पैगंबर जी हदीस आई तो अमल कोन कयो, इहो ई तकबर आहे। हक़ खे न मञणु तकबर आहे। अब्दुल्लाह बिन उमर अज़ीम साहबी आहे। पहिरियां सुवाल कंदुसि छा सहाबा जे दिलि में तकबर हो? यकीनन न। इब्न उमर त अज़ीम साहबी आहे, वॾो आलिम साहबी, नेक साहबी। अब्दुल्लाह बिन उमर चयो त हिकिड़ी अचां पियो, मुस्नद अहमद जी हदीस, मुंहिंजी सलवार थोरी हेठि हुई बेॾिन खां, अल्लाह जे नबी ॾिसी वरितो। ॾिसो न, इहो मामिलो जेकॾहिं मामूली हुजे हा त पैगंबर ख़ामोशी इख्तियार करे हा, कुझु न चवे हा, पाण अॻिते वधिया।
ऐं पाण फरमाइनि था अब्दुल्ला, अब्दुल्ला जी माना अल्लाह जो बानो, या अब्दुल्ला इन कुंत अब्दुल्लाह फरफ़ इज़ारक, ऐं अब्दुल्ला जेकॾहिं वाक़िअतन तूं अल्लाह जो बानो आहीं त पंहिंजी सलवार मथे कर। अब्दुल्ला बिन उमर चवे थो उन खां पोइ मुंहिंजी सलवार अधु बुकिन ताईं हूंदी, अधु बुकिन ताईं अफ़ज़ल आहे। बेॾिन खां मथे रखणु जाइज़ आहे, बेॾिन खां हेठि रखणु मर्द लाइ हराम आहे, हराम आहे मर्द जे लाइ, यादि रखी छॾियो। लेकिन सुनत अमल आहे ठठो ॾियो, बाबा नंढे भाउ जी सलवार पाए आयो आहे, पाणी आहे छा, गप आहे छा? अल्लाह जा बानो, हिकु तव्हां अल्लाह जे नबी जी सुनत ते अमल कोन करियो, ॿियो जेकॾहिं को मुस्लमान भाउ अमल करे उन ते ठठोरियूं करियो, वेही सोचियो तव्हां मुस्लमान आहियो? क़ुरान करीम अल्लाह ताला उन्हनि जे लाइ छा ॿुधायो? फरमाई जेके माण्हू अल्लाह, अल्लाह जे रसूल ऐं उनजी आयतनि तां मज़ाक कनि था, उन्हनि खे चयो वञे ला तातज़िरू, उज़र न करियो, क़द कफ़रतुम बाद ईमानिकुम, तव्हां इस्लाम आणण खां पोइ कुफ़र कयो। ये दलील आहे त अल्लाह तां मज़ाक, अल्लाह जे रसूल तां मज़ाक, दीन इस्लाम तां मज़ाक कुफ़र आहे। ये दलील आहे क़ुरान जी आयत। असीं जेकॾहिं अमल करियूं था, कंहिंजी सुन्नत सम्झी अमल करियूं था, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु, ऐं को ठठोली करे वही जाइज़ो वठे त केता मज़ाक करे पियो, असां तां न, प्यारे पैगंबर जी ज़ात तां, छो त उनजी सुन्नत आहे। दोस्तो ही दौर इन हवाले सां हिकिड़ो वॾो ख़तरनाक दौर आहे, जो नवां नवां फितना, नयूं नयूं बिदतूं ऐं बिदतनि ते अमल कंदे सरहा पिया थियनि, जंहिंजो सबूत न अल्लाह खां, न अल्लाह जे रसूल खां, न साहबा किराम खां, उन ते अमल कयो पियो वञे। केतिरियूं बिदतूं, दंग ई कोन्हे, उन ते अमल पियो थिए ऐं सुन्नतनि खे छॾियो वियो आहे। माना ही दौर फितननि जो दौर आहे, उनजी निशानी आहे। सुन्नतनि ते अमल करण लाइ तयारु कोन्हे, बिदतनि ते अमल करण जे लाइ तयारु आहे। हिकिड़ो ॿियो वॾो फितनो हिन दौर जो महदूद टाइम जे अंदरि, उहो आहे फहाशी ऐं बेपर्दगी जो फितनो। अल्लाह जे नबी क़यामत जूं जेके निशानियूं ॿुधायूं, उन में हिकिड़ी निशानी इहा बि आहे त क़यामत खां अॻु में फहाशी पखड़जी वेंदी, बेहयाई पखड़जी वेंदी, ऐं पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं पिया। अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़ो माण्हू शिकायत खणी आयो हज्जाज बिन यूसुफ जी, त ज़ुल्म करे थो, तॾहिं चयईं सबर करियो, मूं अल्लाह जे नबी खां ॿुधो आहे जेको वक़्तु ईंदो उहो अॻे खां वधीक ख़राब हूंदो, अॻे खां वधीक ॾुखियो हूंदो, ऐं तव्हां ॾिसो पिया जीअं वक़्तु गुज़रे पियो, बेदीनी वधंदी वञे, फहाशी वधंदी वञे, बेहयाई वधंदी वञे, ऐं ख़ुसूसन इन मोबाइल जे अचण खां पोइ त ईअं चइजे अख़लाक जो ॾेवालो निकिरी चुको आहे, ॾेवालो अख़लाक जो निकिरी चुको आहे। छो त दुनिया जी हर बुराई इन मोबाइल ते तव्हांखे मिलंदी, चङाई बि आहे, क़ुरान बि आहे, हदीसूं बि आहिनि, उलमा जूं तकारीर बि आहिनि, पर ॿुधण वारा थोरा। वॾो तादाद उन्हनि माण्हुनि जो आहे जेके मोबाइल ते सिर्फ़ फहश प्रोग्राम ॾिसनि था, बेहयाई जा प्रोग्राम ॾिसनि था, ऐं नतीजो पाण जे साम्हूं आहे। केतिरियूं छोकिरियूं घरां निकिरनि पियूं, घरां निकिरी वञनि थियूं, माउ पीउ जी रज़ामंदी खां सवाइ शादी कनि थियूं। केतिरा ज़िना जा वाक़ियात पेश अचनि पिया, पर शायदि पसे पर्दा आहिनि, पर्दे जे पोयां आहिनि, तंहिंजे करे ख़बर कोन थी पवे। छो त ज़िना घणो करे इंसानु लिक में ई कंदो आहे न। हिन मोबाइल खां पोइ बुराई आसान थी वई, लेकिन ॿुधाईंदो हलां अल्लाह जे नबी जी हदीस मुस्लिम जे अंदरि बि आहे, मुस्नद अबी याला जे अंदरि बि आहे, ऐं जॾहिं हदीस पढ़ंदा आहियूं यकीन ॼाणो त वार कांधारजी वेंदा आहिनि त अञा अॻिते केॾो ख़तरनाक दौर अचण वारो आहे। ईमान मोकिलाए वेंदो, गैरत मोकिलाए वेंदी, हक़ चवण जी जुरत कोन रहंदी। यादि रखो अल्लाह जे नबी जो फरमान आहे, जॾहिं माना त अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर न थिए, क़ौम बुराई करे त बि मना न करियो, नेकी जो हुक्म न करियो, बुराई खां मना न करियो। पाण सुगरा फरमाइनि था अल्लाह पोइ अज़ाब मोकिलींदो, आम अज़ाब मोकिलींदो। बुराई खां जेकॾहिं तव्हां न रोकियो त अज़ाब अल्लाह जा ईंदा, ऐं जेकॾहिं उलमा ख़ामोश थी वेही रहनि, हक़ न चवनि, इहा क़ौम जी वॾी बदनसीबी आहे, बदबख़्ती आहे। इहो सम्झंदो फलाणो नाराज़ थी वेंदो, फलाणो कावड़जी पवंदो, पैसा मूंखे कोन मिलंदा,
वोट मूंखे कोन मिलंदा, हक़ न चवे, इहो आलिम ॾोहारी आहे। क़यामत तेरी ॾोहारी थी उथंदो, छो त फर्ज़ आलिम जो माण्हुनि खे हक़ चवे, चाहे दुनिया नाराज़ थी वञे, परवाह न आहे, भले गारियूं ॾे। छा अंबिया इकराम कॾहिं हक़ बयानु करण खां उन्हनि पासो कयो? क़ौमनि पथर हया, क़त्ल कयो, गारगंद कयऊं, हिजरत ते मजबूर कयऊं, क़ुर पढ़ी ॾिसो, पर पैगंबरनि हक़ बयानु करण न छॾियो। अल्लाह जे नबी जो फरमान आहे, दौर अहिड़ो अचण वारो आहे, पाण फरमाइनि था, जॾहिं हिकिड़ो मर्द हिकु औरत सां सरे आम रोड ते पुछड़ाई कंदो। हदीस मुस्लिम जी बि आहे, मुस्नद अबी याला जे अंदरि बि आहे। सरे आम रोड ते पुछड़ाई कंदो, पाण सगुरा फरमाइनि था, उन दौर जो भलो माण्हू उहो हूंदो, गौर सां ॿुधजो लफ़्ज़, उन दौर जो भलो माण्हू उहो हूंदो जेको चवंदो त बाबा इहो कमु दीवार जे पुठियां त वञी कर, माना मने कोन कंदो, मने कोन कंदो त इहो कमु न कर, जुरत ई कोन हूंदी। सिर्फ़ु एतिरो चवंदो त हिन दीवार जे पुठियां वञी पुछड़ाई कर, उहो उन दौर जो भलो माण्हू हूंदो। माना हक़ चवण जी ताक़त ख़तम थी वेंदी, बुराई खां रोकण जी ताक़त ख़तम थी वेंदी, माण्हू बेज़मीर थी वेंदा जा। ऐं अल्लाह जे नबी जो फरमान, मुंहिंजो ईमान आहे कॾहिं ग़लत नथो थी सघे, दुनिया उथली पवे, जबल फाटी पवन, आसमान फाटी पवे, मोहम्मद रसूलुल्लाह सां फरमान ग़लत नथो थी सघे। अखियुनि सां ॾिसूं पिया न, तव्हां सिर्फ़ु पोइ ते वञो, परे न 20 साल अॻु में, 20 साल अॻु में इहे बुरायूं हुयूं जेके मोबाइल अचण खां पोइ थी वञे। ऐं अञा 50 साल अॻु ते वञो, 1970, जेके दोस्त उन ज़माने में माना त बा सम्झवाननि खां पुछो, इहे बुरायूं हुयूं ई कोन। केॾी सादगी हुई, केतिरा माण्हू माना त मोहबत करण वारा हुआ, अखलाक वारा हुआ, हया वारा हुआ, हमदर्द हुआ। इहे बुरायूं हुयूं ई कोन 1970 जे दौरान। सिर्फ़ु 50 सालनि जे अंदरि ॾिसो केतिरे क़दुरु तब्दीली आई आहे। ऐं भई सोचियो त आईंदा 30-40 सालनि जे अंदरि छा हालत थींदी, जेके जीअरा हूंदासीं ॾिसंदा। ऐं अल्लाह जे नबी जो फरमान बि आहे न, जेको गैरतमंद मुस्लमान हूंदो सो मरण जी तमन्ना कंदो, गैरतमंद जीअरे रहण जी तमन्ना कोन कंदो। पाण सगुरा फरमाईंदा, कब्रिस्तान खां थी लंघंदो, तिरमिज़ी जी हदीस आहे, चवंदो त काश अॼु आउं जीअरो न हुजां हा, हिन क़बर जे अंदरि हुजां, हिन क़बर जे अंदरि हुजां हा। माना हया वारो, गैरत वारो जीअण जी तमन्ना ई कोन कंदो। एतिरो ॾुखियो दौर अॻिते अचण वारो आहे। पाण फरमाइनि था, दीन ते अमल करणु ईअं हूंदो, कल काबिज़ अलल जबर, जी उहो माण्हू जेको पंहिंजी मुठ में टांडो जले। को माण्हू पंहिंजी मुठ में टांडो जले सघंदो, कोयलो जले सघंदो ॿरंदड़। माना एतिरे क़दुरु दीन ते अमल ॾुखियो थी पवंदो। अॼु उहो तव्हां ॾिसो, अखियुनि सां केतिरे क़दुरु बेहयाई वधी आहे। अल्लाह जे नबी पेशन गोई कई, असांखे अॻु में ख़बर ॾिनी हुई त बेहयाई वधंदी, ऐं उहा बेहयाई हाणे आम थी चुकी आहे। बल्कि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, एतिरे क़दुरु आम थी आहे जो माण्हुनि बुराई खे बुराई सम्झणु छॾे ॾिनो। जॾहिं माण्हू बुराई खे बुराई न सम्झे त इस्लाह कीअं कंदो? इस्लाह तॾहिं करे जॾहिं बुराई खे बुराई सम्झे न। जॾहिं बुराई खे बुराई सम्झे ई कोन थो, कीअं पंहिंजी इस्लाह कंदो? अॼु पंहिंजी अखियुनि सां पाण नज़ारो ॾिसूं पिया, केतिरे क़दुरु बेहयाई वधी आहे। इहो वॾो फितनो आहे। अल्लाह जे नबी जो फरमान बि आहे न, तूं मूं जेके पोयां फितना छॾिया आहिनि, उन में सभ खां मर्दनि जे लाइ नुक़सानकार फितनो औरत जो फितनो। अज़र अला रिजाल, मर्दनि जे लाइ सभ खां नुक़सानकार फितनो औरत जो फितनो आहे। ऐं पाण ॾिसूं पिया, जेकॾहिं को रिश्वत वठे थो, घणो करे ज़ाल उनखे आमादा करे थी, आमादा कंदी आहे न। पाड़े वारनि जो हाल ॾिस, घर में ॾिस कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि। तो घर में आंदो छा आहे, भींगिया तो वटि आहे छा, महणा ॾेई ताना ॾेई उनखे रिश्वत ते मजबूर। पोइ मुक़ाबले लाइ छा कंदो, मुस्लमाननि जूं खॾूं लाहींदो, रिश्वत वठंदो, बेईमानी कंदो, व्याज वठंदो, व्याज खाईंदो। उनखे मजबूर करण वारी घणो करे औरत हूंदी आहे। तंहिंजे करे अल्लाह जे नबी फरमायो, 3 माण्हू अहिड़ा आहिनि जेके जन्नत में कोन वेंदा, जिन ते जन्नत हराम आहे। हिकिड़ो उहो माण्हू जेको हमेशह शराब पीए थो, मरी वञे शराब पीअंदे। ॿियो माउ पीउ जो नाफ़रमान। ऐं टियों दयूस,
सहाबा अर्ज़ कयो अल्लाह जे रसूल दयूस केरु थींदो आहे? सहाबा पहिरियों दफ़ो इहो लफ़्ज़ ॿुधो, दयूस छाखे चइबो आहे? पाण अल्लज़ी युकिर्रु फी अहलिल ख़बस, जंहिंजी घर में ज़ाल धीअ भेण बुछड़ाई जा कम करे, बेहयाई जा कम करे ऐं माठ करे वेठो वञे, रोकण जी कोशिश न करे, ॿियो नज़ारो ॾिसे बेहयाई जो, बल्कि खाईंदो वञे बाज़ औक़ात मिलंदड़ पैसा, इहो दयूस आहे। ऐं अल्लाह जे नबी जो फरमान आहे दयूस ते जन्नत हराम। यादि रखी छॾियो, इस्लाम गैरत जो दीन आहे, इस्लाम गैरत जो दीन आहे। गैरत जी निस्बत अल्लाह ताला ॾांहुं बि आहे, अल्लाह जे रसूल ॾांहुं बि आहे। अल्लाह जे नबी फरमायो न, वल्लाहु अग़यरु मिन्नी, अल्लाह मूंखां वधीक गैरत वारो आहे, अल्लाह मूंखां वधीक गैरत वारो आहे, ऐं आऊं तव्हां खां वधीक गैरत वारो आहियां, सहाबा खां। अल्लाह मूंखां वधीक गैरत वारो आहे, त गैरत जी निस्बत अल्लाह जे पैगंबर रब्बुल आलमीन न कई आहे। उन खां पोइ दोस्तो हिकिड़ो फितनो इहो बि आहे, पाण सुगरा फरमाया विया, इन लिकुल्लि उम्मतिन फितनतन व फितनतु उम्मतिल माल, हर उम्मत जो को फितनो हूंदो आहे ऐं मुंहिंजी उम्मत जो फितनो माल ऐं दौलत आहे। पैगंबर जेका ॻाल्हि कई केॾी सदाकत ते मबनी आहे। अॼु उहो दौर अची चुको आहे, अल्लाह जे नबी फरमायो, सही बुखारी जी रिवायत आहे, अहिड़ो दौर अचण वारो आहे माण्हू इन ॻाल्हि जी परवाह कोन कंदो त जेको माल मूं कमायो आहे हलाल आहे या हराम आहे। बुखारी हदीस आहे, अमिनल हलाल अमिनल हराम, हलाल आहे हराम आहे। माण्हू इन ॻाल्हि जी परवाह ई कोन कंदो, हिकिड़ी सोच हूंदी त पैसा मिली वञे, कहिड़े बि तरीक़े सां मिलनि पर पैसा मूंखे मिली वञे। अॼु दौर खे असां ॾिसूं पिया न, हर माण्हू जी तमन्ना आहे त आउं वॾियूं बिल्डिंगूं ठाहियां, वॾियूं गाॾियूं वठां, वॾा महिलात हुजनि, ऐं पंहिंजो हाल बि ॾिसे पियो माण्हू मरनि कीअं पिया, तॾहिं बि अखियूं कोन थियूं खुलनि, तॾहिं बि दुनिया जे पोयां अंधो आहे, अञा बि मूंखे पैसा खपनि। पोइ छा था कनि, केतिरा रिश्वतूं वठनि पिया। लान अल्लाह राशी वल मुर्तशी, अल्लाह जे नबी जो फरमान आहे, अल्लाह जी लानत आहे रिश्वत ॾियण वारे ते, रिश्वत वठण वारे ते, ॿिन्ही ते अल्लाह जी लानत आहे। बाज़ औक़ात रिश्वत ॾियण वारो मजबूर थी पवंदो आहे वाक़ियतन, ऐं उहो वीचारो बेगुनाह बि हूंदो आहे, त पोइ रब माफ़ करण वारो आहे, अल्लाह माफ़ करण वारो आहे। पर जेकॾहिं रिश्वतूं ॾिए थो त आउं अञा वधीक तरक़ी करियां, ॿिए जो हक़ बि फॿायां, त उहो बि एतिरो ई लानती आहे जेतिरो रिश्वत वठण वारो। उहो त लानती आहे ई आहे, उहो त आहे ई आहे रिश्वत वठण वारो। ऐं अल्लाह जे नबी जो फरमान आहे, बाज़ औक़ात माण्हू पंहिंजो पाण खे धोखो ॾींदो आहे, रिश्वतूं वठंदा आहिनि, व्याज खाईंदा आहिनि, ऐं पोइ पंहिंजो पाण खे मुतमइन करण जे लाइ वरी सदकात कंदा आहिनि त मन इहो गुनाह मुंहिंजो माफ़ थी वञे, कोन थींदो। पाण सुगरा फरमाइनि था, वमन जम मालन हरामन सुम्मत सदक बिही, जेकॾहिं के माण्हू हराम माल गॾु कयो ऐं उन मां सदको कयाई, पाण फरमाइनि था त उहो क़बूल त कोन थो पवे, वकान इसरहु अलैह, उन सदके जो वज़न हिन जे सिर ते पवे। छाजे करे? हिन सम्झो त हराम मज़ा सदको क़बूल थी वेंदो, हराम मज़ा सदको क़बूल थी वेंदो, इन ई नज़रे जे तहत हुन ख़र्च कयो, इहो गुनाह उल्टो हिन ते थींदो, उल्टो गुनाह थींदो। कॾहिं कॾहिं के माण्हू चवंदा आहिनि, साईं तव्हां जे करे व्याज नथा वठो, तव्हां नथा खाओ, हीअं करो वठो ऐं के ग़रीब खे ॾेई छॾियो। मोमिन इहो कमु कंदो? पाण सुगरा फरमाइनि था, तव्हां तेसि ताईं मोमिन नथा थी सघो जेसि ताईं तव्हां जेका शइ पाण लाइ पसंदि करियो था कि ॿिए मुस्लमान भाउ जे लाइ पसंदि न कयो, तव्हां उनखे हराम सम्झो था व्याज खे, ऐं ॿिए मुस्लमान भाउ खे छो था ॾियो? ॾियो त पाक शइ ॾियो न। इन अल्लाह तय्यबुन वला यक़बलु इल्ला तय्यबन, बुखारी जी रिवायत। अल्लाह पाण पाक आहे ऐं रब पाक शइ खे क़बूल करे, नापाक खे न। रिश्वत नापाक आहे, व्याज नापाक आहे, कंहिंजी मिल्कियत फॿाइण नापाक आहे, चोरी नापाक आहे, इहे सभु हराम माल आहिनि। उन मज़ा सदको कंदो क़बूल कोन पवंदो, उल्टो गुनाहगार थींदो। पाण सुगरा फरमाइनि था त हिकिड़ो माण्हू वॾो सफ़र करे वञे थो,
ऐं हथ खणी दुआ घुरे थो, रब जी दुआ क़बूल कोन थो करे। सही मुस्लिम जी हदीस आहे। अॼु पाण जूं दुआऊं बि क़बूल कोन थियूं पवनि न। उनजो हिकिड़ो अहम सबबु इहो बि आहे, अल्लाह जे नबी जो फरमान आहे, उनखे चयो वञे थो व मतअमुहु हरामुन व मशरबहु हरामुन व मलबसहु हरामुन व गुज़िय बिल हराम फअन्ना युस्तजाबु लिज़ालिक। तुंहिंजो खाधो हराम, तुंहिंजो पीतो हराम, तुंहिंजे जिस्म ते पातल कपिड़ा हराम जा, तुंहिंजी परवरिश हराम सां थी, तुंहिंजो सदको, तुंहिंजो माना तुंहिंजूं दुआऊं क़बूल कीअं पवंदियूं? कीअं तुंहिंजूं दुआऊं क़बूल पवंदियूं? हर शइ हराम जी आहे। सही मुस्लिम जी हदीस आहे। ऐं असां सोचूं था त सभु कुझु बसि दौलत आहे। अल्लाह जा बानो, कॾहिं अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी ज़िंदगी न त निहारियो। असां सभु चऊं था त सैयदुल मुरसलीन, इमामुल अंबिया, रहमतुल लिल आलमीन, मीलाद मल्हायूं था, पर उन पैगम्बर जी सीरत क़बूल छो कोन्हे? उनजी सीरत छा हुई? अल्लाहुम अहयिनी मिस्कीनन व अमितनी मिस्कीनन व शुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन। मुंहिंजा रब जॾहिं दुनिया में ज़िंदा रखी, मिस्कीनी जी हालत में मूंखे ज़िंदा रख। जॾहिं मौत अचे, मिस्कीनी जी हालत में हुजे। जॾहिं क़यामत ॾींहुं मूंखे उथारी, मिस्कीननि जी जमात सां गॾु उथारजा। पैगम्बर इहा दुआ कोन घुरी त मुंहिंजा रब दौलतमंदनि सां गॾु हुजा। दुनिया में बि मिस्कीन। अल्लाह जो रसूल, इस्लामी हुकूमत जो सरबराह, बुखारी जी रिवायत आहे, वफ़ात कनि था, संदन ज़िरह जेका लोह जी पाइबी आहे जिस्म ते तलवार जे धक खां बचण जे लाइ, उहा गिरवी रखियल हुई हिकिड़े यहूदी वटि। बदिले में अल्लाह जे रसूल 30 सा जवन जा खया, 30 सा जवन जा। उन जे बदिले पंहिंजी गिरह गिरवी रखी आया, ज़िरह गिरवी रखी आया। अंदाज़ो लगायो, अल्लाह जो रसूल हिकिड़ी इस्लामी हुकूमत जो सरबराह आहे, पर घर में एतिरा पैसा कोन्हे। सईदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा चवे थी, ॿ महीना गुज़री वेंदा, टांडो कोन पवंदो। बाद औकात खेनि बुख महसूस थींदी। महिमान हली अचे थो, महिमान नवाज़ी जे लाइ घर में कुझु कोन्हे। अल्लाह अकबर, अल्लाह जो प्यारो पैगम्बर। दुनिया जी तलब कयूं छो त उन्हनि खे ख़बर हुई दुनिया जी ज़िंदगी आरज़ी आहे, फ़ानी आहे, कंहिं बि वक़्तु ख़त्म थी वेंदी। इंसान रब खां एतिरो तलब करे जो कंहिंजो मोहताज न हुजे, कंहिंजे अॻियां पिने न, पिनण में इज़त कोन्हे। एतिरो अल्लाह खां तलब करे इज़त सां ज़िंदगी गुज़री वञे, मकरूज़ न हुजे, ऐं रब एतिरो ॾे जो अल्लाह जे रस्ते में ख़र्च बि कंदो वञे। बाक़ी इन खां मथे दौलतूं तलब करे इंसान कंदो छा? मूंखे ॿुधायो, छा तलब कंदो? ऐं अल्लाह जे नबी जो फरमान आहे, पर आम इंसान उनजी फितरत वरी छा आहे? पाण सुगरा फरमाइनि था त जेकॾहिं हिकिड़ी सोन सां भरियल वादी उनखे मिली वञे, चवंदो ॿी बि खपे, ढापंदो कोन, ॿी बि घुर्जे। पाण वला यमलाउ जौफ इब्न आदम इल्ला तुराब। उनजो पेट कोन भरबो जेसि ताईं कबर में पइजी वञे, कबर जी मिट्टी उनजो पेट भरींदी, कॾहिं ढापंदो कोन। अञा बि घुर्जे, अञा बि घुर्जे। ऐं पाण ॾिसूं पिया जेके अरबपति खरबपति आहिनि, उन्हनि ब्रेक हयो आहे त हाणे पैसा न खपनि, अञा तलब वधी, अञा तलब वधी, अञा ज़मीनूं अचनि, अञा कारखाना अचनि। ऐं हालत अहिड़ी, का शइ वापराए कोन था सघनि, का शइ वापराए कोन था सघनि, हली कोन था सघनि। पर ॾिसो रब ॾेखारे थो, दौलती तलब अञा ख़त्म कोन थी आहे। तव्हांजो कबर में पइजी वेंदो हिकिड़े ॾींहुं, पर दौलती तलब ख़त्म कोन थी थिए। पर जेको मोमिन हूंदो आहे उहो सोचींदो आहे त न, जेकॾहिं दौलत आहे तॾहिं रब जे तरफ़ां अमानत आहे, अल्लाह जी रज़ामंदी में ख़र्च करियां, अहिड़ा कम करियां जो मरण खां पोइ बि मूंखे सवाब मिलंदो रहे। अल्लाह जे घर में ख़र्च करियां, दीनी मदारस में ख़र्च करियां, कंहिं जॻह ते खूह खोटराए ॾियां, कंहिं मिसकीन खे दवाऊं वठी ॾियां, कंहिं न्याणी वीचारी ग़रीब वेठल आहे उनजी शादी कराइण जे लाइ ताउन करियां। असां वटि इहे सोचूं त आहिनि कोन, इल्ला माशा अल्लाह। हालांकि तव्हां यादि रखो, जॾहिं बि तव्हां इहो कमु कंदो, तव्हांजी दिलि खे जेका सुकून मिलंदो न, तव्हां बयानु नथा करे सघो। बंगले सां कोन मिलंदो, कार सां कोन मिलंदो, पर कॾहिं नेकी जे कम में ख़र्च करे ॾिसो, जेकॾहिं मोमिन आहियो न, दिलि खे तव्हांजो सुकून अची वेंदो, दिलि खे करार अची वेंदो त जिते ख़र्च करिणो आहे उते मूं ख़र्च कयो आहे। त दोस्तो, अल्लाह ताला खां दुआ घुरूं, रब्बुल आलमीन असांखे जेसि ताईं ज़िंदा रखे, दीन इस्लाम ते ज़िंदा रखे। जॾहिं मौत अचे, दीन इस्लाम ते अचे,
रब्बुल आलमीन सभिनी फितननि खां बचणी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।